खबर शामिल कयूं पिया रुकुन बुरड़ा खां। रुकुन बुरड़ा लगी गोठ बादल लिगारी में पीपी यूथ विंग तालका सदर फरमान लिगारी पारां पीपी तालका सदर संजोरो रईस शेर मोहम्मद रिंद हाजी अनवर अली रिंद ऐं ॿियनि अॻुवाणनि जे मान में आजानो ॾिनो वयो। आजाणे में शिरकत दौरान पीपी तालका सदर शेर मोहम्मद रिंद ॻाल्हाईंदे चयो त अवाम दुश्मन सिलेक्टेड वज़ीर आज़म इमरान खान जो सियासी तौर ते खेल ख़त्म थी चुको आहे। सिंध में गवर्नर राज जी ॻाल्हि कंदड़ शेख रशीद एक छुटियल कारतूस आहे। हुन चयो त तहरीक इंसाफ जे मेंबरनि जी इमरान खान खां बग़ावत करण सदस्य नाकामीअ जो सबूत आहे। बेएतमादी रिथे कामयाब थींदी हुकूमत दुर्जा मेंबर अॼु असां सां गॾु आहिनि। हुन चयो त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ऐं आसिफ अली ज़रदारी जा इमरान खान के घर भेरो करण जे हवाले सां हिन वक़्तु कयल फ़ैसिला अवाम मुल्क ऐं पार्टीअ जे लाइ बहितर आहिनि। रिपोर्ट करण लाइ जान मोहम्मद दबड़ो, बे न्यूज़ रुकुन बुरड़ा।